शाह साहब फरमाए त वॾे वण जुदा कया नहीं धरियाऊं धार तन सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर में। बाग जे अंबा तुंहिंजो फरंदड़ अंब आहे पर हिकिड़ो ॾार हुंजो तो वढे ऐं हेठि फिटी कयो आहे। अॼु उबता मींहं वसी आहे त इहो वढियल वण कोन साओ थींदो न को फरजंदो। ख़बरदार अचे थो फरजण वारो रहमत वारो महीनो। जेकॾहिं इन्हीअ में ॾार जी गंढल आहे निस्बत जेकॾहिं पाड़ सां पाड़ केरा शहनशाह मदीना जेकॾहिं उन सां निस्बत वारी पाड़ सां तुंहिंजो तालुक आहे महबूब जी मोहबत अथई त रब करीम जो कसम त गुल झलींदे फुल झलींदे फैज़ वारा मेवा झलींदे। रातियुनि जा उजागा कंदे अखियुनि वॾा पाणी वहाइजे हे सॼो धोप थींदी कलम सीनो इश्क सां भरबो तुंहिंजा सभु रग रग वार वार तुंहिंजो नूर सां भरियो वेंदो। पर जे निस्बत खां तालिक तोड़ी ऐं तूं हाज़िरी न ॾिनी सरकार जी त मां तोखे पक ॿुधायां थो त शाह साहिब रहमतुल्लाह अलैह जी फतवा अथई त वॾे वण जुदा कया नहीं धरियाऊं धार तन सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर में।